अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 जनवरी सैटरडे। सुबुह जा 10:30 थिया आहिनि। कुझु देरि मां रेस्ट बि कयो, कुझु देरि कमु कयो। हीअ पाणी जी बोतलूं आहिनि जेके असां कुझु ॾींहं पहिरीं महिमान आया त फ्रिज में भरे रखियूंसीं, सो उहे ख़ाली करे छॾियूं आहिनि। असां थधो पाणी बिल्कुलु न पीअंदा आहियूं। मां त ऊन्हारे में पीअणु छॾी ॾिनो आहे। ऐं चिकन भिॼायो अथमि हिते। मंझंदि जो त अलाए छा पचाईंदमि, मूंखे न आहे ख़बर, पर मां चाहियां थी एॾी क्रॉस खे त पहिरीं मां पंहिंजे लाइ यखनी ठाहियां। थांव कुझु अंदरि कया आहिनि, कुझु पिया आहिनि। खीर बि बसि तक़रीबन कढ़ी वियो आहे। हिनखे हाणे ढकु ॾींदमि। ॿाहिरि मां अङण में बि कुझु कमु करे आई आहियां, त उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। ॿाहिरि हलूं था। हमेशह जॾहिं ज़हरा कमु करे हली वेंदी आहे न, पोइ मां वरी हिते अची प्लांट्स जी सफ़ाई कंदी आहियां। अलाए छो मुंहिंजी आदत आहे, छो त एॾो सवेरे सवेरे मूंखां पुॼंदो न आहे। सो हिते मां काफ़ी सारनि प्लांट्स जी ट्रिमिंग करे छॾी आहे। ऐं हिकु त हीअ मुंहिंजा इलाही वॾा थी विया, पर जेको तूफ़ान आयो उन में सॼा मुंहिंजा टुटी पिया, त बसि पोइ सुकनि पिया, त मां उन्हनि खे कटे छॾिया। फन मां बि इलाही ट्रिमिंग कई आहे मां, हिन मां बि। सो हिननि में मनी प्लांट्स में ऐं ॿियनि सभिनी प्लांट्स में जंहिंमें बि थोरा पीला ऐं डल पन हुया उहे पटिया आहिनि। हीअ वल मुंहिंजी ॾाढी सुठे नमूने वधे पई हिते, पर तूफ़ान में इहा बि जेका भॼी पई त अॼु मां उन सुकल खे जेको पार्ट हुयो उनखे कटे मां अलॻि कयो आहे। सुकल पार्ट बि हेॾे उछलायो अथमि। सो हमेशह ज़हरा थी वेंदी आहे, पोइ मूंखे यादि पवंदो आहे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं मां पाण खणी छॾींदी आहियां इहो सॼा पन मेड़े, पर कॾहिं ईअं बि थींदो आहे त मां हिननि सभिनीनि खे हिकिड़े पासे कुंड में ढेर करे छॾींदी आहियां। सो ॾिसां थी अॼु छा थी कयां। तबियत में बिल्कुलु बि मज़ो न आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वक़्तु गुज़ारिणो आहे, टाइम पास करिणो आहे ऐं कम बि ज़रूरु करिणा आहिनि। सो ॾिसजे त छा थो थिए। ठीकु आहे। सो इहा आहे मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा। मां काफ़ी देरि खां हिते वेठी रही आहियां। हाणे 11 था थियनि। हितां जेको आस्ते आस्ते उस वञे थी, ऐं कंटिन्यू मां उस में ई वेठी हुयमि, इन करे ई हिते हुयसि। ऐं हिते वेठे वेठे हिकिड़ी वीडियो जेका आहे अपलोड कई अथमि, जेके मां कल्ह पिन कुशन सेखारिया हुया। त हाणे हितां उस ख़तमु थी वई आहे, इन करे मूंखे उथिणो पवंदो, छो त हवा थी लॻे ऐं मूंखे बहरहाल थधि महसूसु थी थिए, छो त ईअं मज़ो न आहे तबियत में, इन करे। बाक़ी हूअं एॾो सीउ आहे कोन, पर हवा थधी थी लॻे। सो हाणे मां वेंदमि अंदरि। 12:10 थिया आहिनि। चिकन हिते मां बॉइल करण लाइ रखियो आहे। यखनी ठहंदी त थोरो मां सुख जो साह खणंदमि, त जीअं गले जी थोरी टाकोर थी वञे। उनखां सवाइ चांहि ऐं राति जो गरम खीर ऐं डिफरेंट ॿियूं बि शयूं कंदी रही आहियां। ऐं 12:30 बजे मुंहिंजो आहे प्लान फेसबुक ते लाइव अचण जो। उनजे लाइ मां हिते कपिड़े जा पीसिस कढी रखिया आहिनि। कुझु तयारी कंदमि, जेको बि मूंखे सेखारिणो आहे उन सिलसिले में। ऐं उहो पोइ तव्हां यकीननि उहा वीडियो यूट्यूब ते बि ॾिसी सघंदो। सो 20 मिंट आहिनि मुंहिंजे लाइव अचण में, फेसबुक ते लाइव अचण में, त उनजे करे मां हाणे तयारी कंदमि। कुझु हिते शयूं जमा कयां, सेटिंग कयां, कैमरा सेट कयां। 1:कुझु थिया आहिनि। ऐं अॼु मां लाइव में जेको आहे ही कपिड़े जा पीसिस फ्रेम करणु सेखारिया, त कीअं हिकिड़ो वॉल डेकोर वॉल आर्ट क्रिएट कजे, ऐं डिफरेंट आइडियाज़ बि ॾिनमि ऐं कुझु करे बि ॾेखारियो अथमि। सो ही त सिर्फ़ु मां ईअं ई विझी ॾिठा आहिनि। मूंखे उमेदु आहे इहा वीडियो तव्हांखे वणंदी, तव्हां सां शेयर कंदमि मां। सो अज़ान आई आहे हाणे ऐं मां पहिरियों पीअंदमि थोरी यखनी जेका ठही वई आहे। उनखां पोइ बाक़ी कमकारियूं जेके आहिनि कंटिन्यू कंदमि इंशाअल्लाह। लंच जे लाइ मां हिते चांवर विझाया आहिनि। इलाही सारो पाणी विधो अथमि, छो त मां बॉइल कंदमि। आम तरह असां बॉइल चांवर न खाईंदा आहियूं। ऐं राति ही पचाई पालक दाल, त उहा काफ़ी सारी बचियल पई आहे, त इहो ई थींदो लंच। यखनी कढी अथमि हिते पंहिंजे लाइ हिकिड़ी प्याली, ऐं अञा हिन में कुझु बचियल आहे जेका मां शाम जो पीअंदमि। ऐं हिन चिकन मां वरी राति जे लाइ असां कुझु न कुझु डिनर लाइ ठाहे छॾींदासीं। सो हाणे यखनीअ खे कंदमि इंजॉय इन सेंस में त मुंहिंजे गले खे ॾाढो आरामु ॾींदी। ऐं असांखे ॾाढो तजुर्बो आहे हिन मां, असां इलाही याने फ़र्क़ु पइजी वेंदो आहे तबियत ते। ऐं उनखां पोइ निमाज़ पढ़णु वेंदमि, निमाज़ पढ़ी पोइ अची वरी लंच ठाहींदमि। सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सी आहे फस्ट क्लास। सो हिते हीटर ॿारे मां सुराण वेठा ऐं इंजॉय था कयूं। अॼु थोरी सुस्ती आहे, ड्रामो था ॾिसूं वेठा। ऐं राति जे लाइ सोचियो न आहे छा पचाईंदासीं। बॉइल थियल चिकन पियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में सैंडविचिस ठाहे छॾींदमि। सो वधीक कुझु बि करण जी हिमत न आहे। मंझंदि जी मानीअ खां पोइ हिन महिल ताईं कंटिन्यू आरामु कयो आहे। विच में सिर्फ़ु 3 पहिरीं ऐं सांझी जी निमाज़ पढ़ी आहे। सो छो त ॿियो इन खां अलावा कुझु करण जो मूड न हो, दिलि न पई चाहे सफ़ा। त बहरहाल कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माण्हू थोरो रिलैक्स रहणु चाहींदो आहे। सो मां रिलैक्स रहणु चाहियां थी। ऐं बसि अॼु व्लॉग नंढिड़ो टाइनी व्लॉग
कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे, उहो तव्हां सां शेयर थी कयां। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाल्लाह सुभाणे ताईं अल्लाह हाफ़िज़।